मंझां पेई मकुड़ीअ काजा पाणीअ बूंद। मंझां पेई मकुड़ीअ काजा पाणीअ बूंद। सेई ॾिठम रोंद वखर जिन विञायो। अस्सलाम वालेकुम मौजूद GSM जी लतीफ़ सुर श्री राग जे हिन सबक आमोज़ बैत जी ॾुखियनि लफ़्ज़नि जे मानाउनि तरफ़ ईंदासीं। मंझां अंदरां ई अंदरां मकुड़ीअ यानी ॿेड़ीअ पाणीअ बूंद, पाणीअ जो फुड़ो कतरो सेई उहे ई उन्हनि खे ॾिठम रोंद, रोंदे ॾिठम वखर वणज सामान सौदो विञायो। हथां वियो ख़राब थियो। सुर श्री राग जे हिन सबक आमोज़ बैत में शाह साईं उन्हनि वापारनि जो ज़िक्र करे थो जेके पंहिंजो वखर, पंहिंजो वणज, पंहिंजो सौदो ओराबनि में ॿेड़ियुनि में भरे ॾूरांहे ॾेह पए विया ऐं ॿेड़ीअ में किथां पाणी दाख़िल थियो। जॾहिं खारो पाणी किथां दाख़िल थियो, भले थोरे तइदाद में, त उन खारे पाणीअ उन्हनि जे वखर खे ख़राब करे छॾियो ऐं जन जो वखर हुयो, जन जी मेड़ी पूंजी उन में समायल हुई, सिर्फ़ उन्हनि वापारनि जी न पर उन्हनि जे शहर जे माण्हुनि जो, उन जे ॻोठ जे माण्हुनि जो, उन जे मिटनि माइटनि जो जेका महिनत समायल हुई उन वखर में, उन सामान में, जेका हू खणी ॾूरांहे ॾेह पे वियो त सुठे अघ ते उते विकिणी ऐं उतां बदिले में कुझु खणी अचे त जीअं उन जा मारूड़ा, उन जा घर वारा, उन जे वतन वारा ख़ुशहाल रही सघनि। जॾहिं उन जो वखर ख़राब थियो, जॾहिं उन जे उन सामान में, उन सौदे में, उन वणज में खारो पाणी वियो ऐं उहो ख़राब थियो त पोइ उन्हनि खे शाह साईं चए थो त उन्हनि खे मूं नीर वहाईंदे ॾिठा, रोंदे ॾिठो। मंझां पेई मकुड़ीअ काजा पाणीअ बूंद, सेई ॾिठम रोंद वखर जिन विञायो। ही त हुई ॿेड़ी जी ॻाल्हि, जंहिंमें किथां पाणी पियो ऐं उन्हनि जो वखर ख़राब थियो ऐं शाह साईं उन्हनि खे रोंदे ॾिठो। हिन बैत में कई रूहानी राज़ समायल आहिनि, कई समाजी सबक समायल आहिनि। ही त शाह साईं इहो समाजी सबक ॾिनो आहे, उन ॿेड़ियातनि जी ॻाल्हि कई आहे, उन्हनि वणजारनि जी ॻाल्हि कई आहे। पर अगरि हिन बैत ते कुझु ॿी तरह सां सोचींदासीं, परखींदासीं, परोड़ींदासीं त ही जेका ॿेड़ी आहे असांजो समाज आहे, असांजो वतन आहे, असांजी धरती आहे। उन असांजी धरतीअ में खारे पाणी जीअं धारिया अची दाख़िल थिया आहिनि, असांजी ॿेड़ीअ में सोराख़ थी वियो आहे। जॾहिं उहे धारिया असांजी धरती में दाख़िल थिया आहिनि त उन्हनि असांजे वखरनि ते, असांजे वसीलनि ते, असांजे मिल्कियतुनि ते पंहिंजा हक़ जताइण शुरू कया आहिनि, असांजे वसीलनि ते कब्ज़ा करणु शुरू कया आहिनि। जॾहिं असांजा वसीला लुटजनि पिया, असांजा वसीला फुरजनि पिया, उन्हनि वसीलनि ते जन माण्हुनि जो हक़ आहे, जन धरती धणियुनि जो हक़ आहे। शाह साईं चए थो त उन्हनि माण्हुनि खे मूं रोअंदे ॾिठो, नीर हारींदे ॾिठो, पंहिंजनि मिल्कियतुनि ते, पंहिंजनि वसीलनि ते ॿियनि खे क़ाबिज़ ॾिसी शाह साईं उन्हनि खे रोअंदे ॾिठो ऐं नीर हारींदे ॾिठो। इहो शाह साईं जे दौर में बि थींदो रहियो आहे त सिंध जे मिल्कियतुनि ते, सिंध जे वसीलनि ते शाह साईं दाहिरनि खे क़ाबिज़ ॾिठो ऐं धरती धणियुनि खे रोअंदे ऐं नीर हारींदे ॾिठो।
ऐं हिन दौर में बि ईअं ई थिए पियो। अचो त शाह साईं जे हिन सबक़ खे सम्झूं, पंहिंजे वतन जी पंहिंजे वसीलनि जी मालिकी करियूं ऐं धारियनि खे धाड़नि हणण खां रोकियूं ऐं पंहिंजे वतन जी मालिकी कंदासीं त पोइ ईअं पंहिंजा वतनवासी नीर न वाहींदा। अचो त शाह साईं जे बैतनि आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे पंहिंजे वतन जी पंहिंजे वसीलनि जी मालिकी करियूं ऐं पंहिंजे मारुनि खे नीर वाहण खां बचायूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।